तेज हयाती। सरदार सही ता गुलजार लगे तो तोखे माफ़ करे मूं वॾे में वॾी ग़लती कई आहे। अड़े तोखे मां उते जो उते मारे छॾिया। अॼु तूं शमीर खे पनाह न ॾी आहे। बाबल साईं, तव्हां त हिन खे माफ़ करे छॾियो आहे, पर मां हिन खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। छो त हिन ज़ालिम चंद रुपयनि जे करे मुंहिंजी न्याणी मीरा जो घर उजाड़े छॾियो आहे। अचई थी न हाशिमा न। मां हिन खे माफ़ करे चुको आहियां। मां पंहिंजे कोल जी नफ़ी नथो करे सघां। दुनिया छा चवंदी त सरदार शाह ज़मान चवंदो आहे त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। मां पंहिंजे वाइदे तो फिरी वञा, पंहिंजे कोल तो फिरी वञा। कहिड़ी ख़बर त हिनजे अंदर में हैवान आहे, शैतान वेठल हो। ॿुधाए ॿुधाए शमीर खे किथे लिखायो अथई? सरदार साईं, शमीर खे मूं नाहे लिकायो। शमीर खान जा पंहिंजा ई दुश्मन आहिनि त पोइ मूंखे कहिड़ी खुटी खयो आहे जो मां शमीर सां दोस्ती निभाईंदुसि। अरे ॿुधाई छो नथो त शमीर किथे आहे? लाकब में आहे, सदर थाणे जे लाकब में आहे। छा चई? शमीर लाकब में आहे? शमीर गिरफ्तार थी वियो? हा सरदार साईं, शमीर खान गिरफ्तार थी वियो आहे। बस तूं कूड़ थो ॻाल्हाईं। हाशिम, गुलजार सच पियो ॻाल्हाए। शमीर खान खे बंगुल कानून जे हवाले कयो आहे। ॾिसो, मां तव्हां ॿिन्ही खे चवां थो, सच सच ॿुधायो, न त मां ॿिन्ही खे फट मारे छॾींदोसांव। कसम सां सरदार साहब, सच इहो ई आहे। भाग भला हिन सरदार शाह ज़मान तो सां कोल कयो ऐं तोखे माफ़ कयो, लेकिन मां तोसां कोल न कयां हा न। अॼु मां तोखे उपट मारे छॾियां, हिते जो हिते। हले हाशिम, ठुकी वेठी आई। मां का तुंहिंजी नौकरियाणी न आहियां जो सॼो ॾींहुं घर जो कमु कयां। हाणे उथी उथी तूं बि कमु कर। मां का पिणे पले जी नौकरियाणी न आहियां जो सॼो ॾींहुं मां घर जो कमु कयां। चाची, कहिड़ो कमु मां नाहे कयो? जेको तूं कमु चवंदी आहीं सो त मां कंदी आहियां। अॼु खां पोइ मुंहिंजे चवण खां बिना थांव सुबुह शाम जा तूं धोईंदीअ, छो जो मुंहिंजा हथ कारा था थी वञनि। ऐं ॿियो रध पचा जो कमु बि तूं ई कंदीअ, छो जो बाहि ते मुंहिंजो मुंहुं थो सड़े, समझी? ऐं बाक़ी तूं छा कंदीअ? ॿियो सॼो कमु मां ई त कंदसि। पाणी भरे ईंदसि,
अठे अठे ॾींहुं कपिड़ा धोईंदियसि। पाणी मां भरे ईंदसि, सफ़ाई बि मां कंदसि ऐं कपिड़ा बि मां धोईंदसि। बाक़ी सॼो कमु तूं कंदी आहे। थांव बि तूं धो ऐं रध पचा बि तूं कर। मां छो कयां? खबरदार, खबरदार जो पाणी भरण जे बहाने दिलावर सां मिली आई आहीं। हाशिम खे ॿुधाए कारी करे माराईंदी सां, यादि रखजांइ। सॼो ॾींहुं थी ॻोठ में चौखोड़ घुमी। मां ॾिस त तुंहिंजो इहो चौखोड़ घुमण कीअं थी बंदि कयां। जरी न करे त करे छा? हा साईं, भले। चाचा वटि त तुंहिंजी वॾी इज़त आहे, ॿुॾी बि कोन थी मरी। चाचा त तोखे लेखे में ई कोन थो वणे। मां बि ॾिसां थी त कीअं नथी कमु करी। भई सॼी उम्मीद ॾिसजांइ। मां बि वञा थी दिलो खणी पाणी भरण जे बहाने दिलावर सां मिलण। जेकॾहिं रोके सघी न त रोके ॾेखार। वञी धूड़ पाए ख्वार बि पाण थींदी। मुंहिंजो छा वञे? जरी न करे त करे छा? सरदार साहब, हर ॾोही जा कदम जेल ॾांहुं वेंदा आहिनि। जेकॾहिं शमीर जेल भेड़ो थी वियो आहे न त उनखे पंहिंजी सज़ा ज़रूर मिलंदी। कानून उनखे कहिड़ी बि सज़ा ॾे, पर जेका सज़ा शमीर खे मां ॾींदुसि ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़नि जा हौसला ख़ता थी वेंदा। बाबर साईं, अवां थकिजी पिया आहियो, थोरो आराम कयो। हा ख़ुदा बख़्श, सही थो चई। मां थकिजी पियो आहियां, बिल्कुलु थकिजी पियो आहियां। मूंखे आराम बि करणु घुरिजे। रुगो मौत मूंखे एतिरी मोहलत ॾे जो मां शाहज़ेब जे कातिलनि खे रत में वेझारे छॾिया, रत में वेझारे छॾिया। अल्लाह से अवां खे वॾी ॼमार ॾींदो। मुंहिंजो इहो मतिलबु न आहे बाबर साईं। ख़ुदा बख़्श, मूंखे पाणी पिया। हाज़ुर बाबर साईं। ज़रीना, वो ज़रीना। हा हा, अचां थी अचां। पाणी भरिया पिया। जी जी, अचां थी। अचां थी अचे त कोन थी। जो अची वियसि। हाशिम, अख पट अख, मीरा जे मिकिर में न अच। मीरा वते थी चौखोड़ घुमंदी। माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं था कनि। इन ममड़ी खे पंहिंजे पटके जे पलाउ सां ॿधी छॾ, न त पटको धूड़ करे हली वेंदी। माठ करे नथी वेही? हाँ, अचण साईं बड़बड़ शुरू थी करी। कॾहिं सब्र सां बि वेहंदी कर। माठ कयां त मुशरिक, जे कुछां थी त काफ़िर। जे तोखे ॿुधायां थी तॾहिं बि कावड़ थो करी, जे नथी ॿुधायां तॾहिं बि कावड़ थो करी। जरी न करे त करे छा?
ॿुधाए त वरी कहिड़ी रांदि रचाई अथई? हाशिम खान, मीरा ऐं दिलावर जा मेला वञनि था वधंदा। राज में ॻाल्हियूं थियूं हलनि, मीरा खे घर खां ॿाहिरि न वञण ॾे। मीरा खे चओ घर में वेही घर जो कमकार करे, थांव मले, ॿुहारी ॾे, रध पचा करे। ज़रीना, मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मीरा ते अजाया इल्ज़ाम न हण। मां बि त हिन ई ॻोठ में थो रहां। मूंखे ख़बर आहे त मीरा छा थी करे। मुंहिंजो कमु हो तोखे ॿुधाइण, हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। तो चयो, मूं ॿुधो। हाणे मूं ते हिकिड़ी महिरबानी कर, वञी घर जो कमकार कर, मुंहिंजी जान छॾ, मूंखे आराम करण ॾे। हाशिम, कॾहिं मूंसां प्यार सां ॻाल्हाई? न हुअं सो मां तोखे कुहाड़ियूं बीठो थो हणां, हा न? वञ हाणे वञ। प्यार सां ॻाल्हाई। वैसे शमीर खे जेल में उमारे तव्हां सुठो न आहे कयो। शमीर जो शहज़ादो जेल में रही नथो सघे। पहिरियों शमीर खे मूं जेल मोकिले, शमीर जी मूं जान बचाई आहे। जे ॿाहिरि हुजे हा त शाह ज़मान जा वाठा हुनखे मारे छॾिना। वैसे जेल जी ज़िंदगी कहिड़ी ज़िंदगी आहे? अहिड़ी ज़िंदगी खां त मौत भलो आहे। पहिरियों ज़िंदगी ख़ुदा जी नेमत आहे ऐं शमीर खे तिर जेतिरी बि तकलीफ़ कान थींदी जेल में। पहिरियों मां पैसो पाणी वांगुरु वाहींदुसि, पर शमीर खे तकलीफ़ न ईंदी। हर सहूलियत हुनखे मिलंदी जेल में। वैसे हो तवा पर शमीर खान जेल में रहंदो केतिरा ॾींहं? जेसे ताईं शाह ज़मान सां फ़ैसिलो नथो थिए, तेसे ताईं शमीर खे जेल में रहणो पवंदो। पर जेकॾहिं शाह ज़मान फ़ैसिलो ई न करे त पोइ कीअं न कंदो फ़ैसिलो? बाक़ी चीफ सरदार कहिड़े मर्ज़ जी तवा आहे? वैसे फ़ैसिले में त शमीर खान ॾोही थींदो। इहा त तव्हांखे ख़बर ऐं दुनिया खे ख़बर आहे त शाह ज़ेब खे शमीर खान ई मारायो आहे ऐं शमीर शाह ज़मान सां पूरो कसम बि खणी वियो आहे। पहिरियों केरु थो चवे त शमीर कूड़ो कसम खयो आहे ऐं इहो केरु थो चवे त शाह ज़ेब खे शमीर मारायो आहे? ॿुधा मूंखे। गुलज़ार थो चए, ॿियो केरु थो चए? शेरू, फैसले ताईं गुलज़ार अलाए जेरो हुजे अलाए न। जे गुलज़ार मरी वियो त पोइ केरु शाह थी ॾींदो? हा न रे सर, गुलज़ार मुंहिंजो यार आहे ऐं तव्हां मुंहिंजे यार खे नथा माराए सघो। अरे चरिया, मां शमीर खे बचाइण जे लाइ तोखे बि मारे सघां। दिलावर, हाणे छा थींदो? बाबल साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? छा चवंदासीं हुनखे? त असांखे शमीर कोन लथो? हाशिम भाउ, मां त सफ़ा ॿुॾण जहिड़ो थी वियो। बहादुर बिगड़ियो त उहो शमीर खे ॻोल्हे वियो। पुलिस वारो बिगड़ियो त उहो शमीर खे ॻोल्हे वियो। न लथो त सिर्फ़ शमीर असांखां न लथो, छा असां एतिरा बेकार थी विया? जेको कम बहादुर ऐं सूबेदार सुखियो करे थो वञे, असां नथा करे सघूं। हा दिलावर, हक़ीक़त त इहा ई आहे। अॼु न त सुभाणे शमीर जेल काटे मोटी ईंदो, पोइ कहिड़ो शाह ज़ेब जो पलांद कंदासीं? माण्हू त सरदार साईं खे मेहणा ॾेई मारे छॾींदा। हाशिम भाउ, हाणे हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे त शमीर खे जेल में हली पूरो करे अचो। न दिलावर, इहो नामुमकिन। जेकॾहिं इहो नामुमकिन आहे न, शमीर शनवाईअ ते कोर्ट में अचे न, उते हुनजो कमु तमामु करे अचूं। इहो कमु ॾुखियो ज़रूर आहे, पर नामुमकिन नाहे।
इहो कमु करे सघूं था पोइ भली असांखे फांसी छो न अची वञे हाशिम भाउ फांसी अचे त भले अचे पर हिन शामीर खे ज़रूर मारींदासीं ठीकु आहे दिलावर तूं वञी हमराहनि खे तयारु कर त मां का रिथ जोड़िया हाशिम भाउ चङो मां हाणे हलां थो चङो यारो यारी यारो यार सरदार साहब अवां फिक्र न करियो शहमीर साहब के टके जी रियायत न थींदी राणा साहब सिधी सही FIR शमीर ते कटियो ऐं केस अहिड़ो मज़बूत ठाहियो जो 1 महीने जे अंदर जो शमीर फाई जे तख़्ते ते हुजे सरदार साहब हिक केस जी 2 FIR नथियूं कटजी सघनि शाहज़ेब जी FIR अॻु में ई कटियल आहे केस उन ई FIR जे बुनियाद ते हलंदो पर तव्हां यकीन रखो तव्हां सां इंसाफ़ थींदो हा राणा साहब मूंखे यकीन आहे 100% यकीन आहे त मूंसां इंसाफ़ थींदो पर मां छा कयां जवान पुट जो जेको विछोड़ो आहे न उन मुंहिंजे अंदर में नासूर करे छॾियो आहे हीउ जेको नासूर अंदर में आहे न इहो तॾहिं ठीकु थींदो जॾहिं मां शमीर जो लाश ॾिसंदुसि सरदार साहब अल्लाह भली कंदो राणा साहब मां कुझु वक़्तु इंतज़ार थो कयां मां बि ॾिसां थो त कानून छा थो करे जेकॾहिं कानून जो रवैयो शमीर सां नरम रहियो न त पोइ तव्हां ॾिसजो राणा साहब जेल जे अंदर ई मां शमीर खे माराए छॾींदुसि सरदार साहब अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो अल्लाह ते भरोसो रखो तव्हां सां नाइंसाफ़ी न थींदी नाइंसाफ़ी त मां थियण ई न ॾींदुसि छो त हाणे शमीर हथीको आहे चङो सरदार साहब आउं हाणे हलां थो जड़ी कचे तेड़ी पकी मोजा फकीर फिरंदा था वतन पिया अमड़ खुश ता आहे न वाह मासी खुश आया भली करे आई मासी अम्मा खैर हुंदी खुश हुंदी जोड़ी हुंदी अंदियो मासी बसरा किस्मत सां आई आई चाय पींदी या थदी बोतल ओ मुंजी अम्मड़े तू तकलीफ न कर मां मानीअ जो टुकड़ो खाईंदसि उन खां पोइ मथां थधी बोतल पीअंदसि पोइ वञण महिल खणी चांहि जो कोपड़ो बि ॾिजाए हाँ 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 मासी खोड़ मानी भी कयां थी बोतल भी घुरायां थी तोखे सब कुछ मिलंदो मासी अमर अदो खुदा बख्श बाहर वियो आहे न हिते घर में आहे न मासी वो कोने छोकरो वो बनीअ ते वियो आहे मासी इहो अमड़े ॾेता हवालो जमालो हाणे ठीकु आहे को तबियत में फर्क़ु आयो अथसि या न मासी साॻिया लाटू साॻिया चुगर ससुई अमड़े इन्हनि हकीमनि तबीबनि वटि जमाल जो इलाज कोन वरंदुसि तोॾे रूह हुन सां का ॿी वारदात थियल आहे मासी पोइ भला मां छा कयां ओ अमड़े छोकिरे ते थियल आहे कारो इल्मु ऐं इन्हे जो इलाज डॉक्टरनि वटि कोन्हे इहो रूहानी इलाज थींदो आहे इल्म सां अमा डॉक्टर जेके हिन या हकीम इहे जिस्मानी मर्ज़ जो इलाज कंदा आहिनि रूहानी मर्ज़ जो इलाज इल्मु कंदो आहे ऐं मां ॾस ॾियां त इन जो इलाज अथई अधे कबूतर वटि पर हाणे सचाई करे अमड़े रे हे रे बे जमाल खे आणे इन ॻाल्हि ते चवेसि त वञी अधे कबूतर जा पेर पकड़े ठीकु आहे मासी जमाल अचे त मां जमाल खे चवंदसि पोइ अमड़ मानीअ गभो आणे ॾे बुख बि ॾाढी लॻी आहे अल्लाह हाज़िर मासी खणी थी अचां हा भले हा अलाह घणो ॾींदव चलो हथ न मुंझंदव रब जी बाझ हूंदव बसि रांदड़ी कजे तॾहिं
मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वत। हाशिम भा उथ त हाणे हलूं। दिलावर केॾां हलूं? सरदार साईं जे बंगले ते ॿियो वरी केॾां? न दिलावर यार मूं में त हिम्मत ई नथी थिए। मां सरदार जे मुंहं ते कीअं चढ़ां? छा हली चवंदासीं सरदार साईं खे त असांखे शामिर हथ न आयो? न यार, मां सरदार जे साम्हूं न ईंदुसि। हाशिम भा कॾहिं कॾहिं मच्छर बि हाथीअ खे किराए विझंदो आहे। इन जो मतिलबु इहो न आहे त मच्छर हाथीअ खां वधीक ताक़तवर आहे। हीअ दुनिया आहे जिते कामयाबियूं ऐं नाकामियूं हलंदियूं आहिनि। इन करे तूं हीणो न बोल। सरदार साईं जी दिल दरिया आहे। दिलावर हिकिड़ो मामूली इंसान जंहिंखे बहादुर अगवा करे खणी वियो, असां उन ताईं पहुची न सकियासीं। असां पाण खे मुड़ुस माण्हू था सम्झूं। मुड़ुस माण्हू त शामिर आहे जंहिं असांखे टोड़ाए टोड़ाए सहकाए विधो, पर असांखे हथ न आयो। हाशिम भा माड़ियो आहे शामिर। जेल दिलावर खां परे कोन्हे। मां हिन शामिर खे जेल में बि माराए सघां थो। दिलावर ओस ताईं बाबल साईं जे मुंहुं न चढ़ंदासीं जेस ताईं शामिर खे दफ़न न कंदासीं। हाशिम भा तू फिक्र न कर, शामिर खे रुगो जेल में पहुचण दे। एडी देर तोखे जरे जो भी ख्याल ना है तो पोइते कोई तुझो इंतजार तो करे। ससी मां को मेलो कोन घुमण वयो हुयुसि, कम सां वयो हुयुसि। तू का कुंधा में कोन हुई है जो मुखे तुझो फिकर थे। जमाल पांजी ज़बान नरम कर। तो बाबा आई चाचा से केड़ा वायदा कया होया? जेकॾहिं हाणे मां हिन घर मां हली वियमि न तो ॿीहर कॾहिं बि मोटी न ईंदी सां। सोच जाए बि न। कोन नथी खपी हाणे मुखे टर मुंहिंजी अखियुनि जे अॻियां। जमाल मासी बसरा आई हुई, चवे पई त जमाल ते कारो इल्म थियल आ। ठीक है ससी, मां शाम वञी कबूतर सां मिलंदुसि। तू हाणे मानी खणी अच।